कथा संतन जे मुखारविंद सां ॿुधीसीं। तव्हांखे ॿुधायूं भाई ॾाढी प्यारी घटना। हिकु बार हिकिड़ो राजा हुयो। उन राजा जी तबियत थोड़ी खराब थी वई, स्वास्थ्य खराब थियो, मथे में ॾाढो सूर पइजी वियो। काफ़ी हकीम वैद आया, सभिनीनि जांच कई, पर कोई उपचार न करे सघियो, इलाज न करे सघियो। हिकिड़ो कोई ॾाढो वॾो पुराणो हकीम आयो, उन नब्ज़ ॾिठी त उन चयो, राजा तव्हांखे ॾाढी ख़तरनाक हिकिड़ी बीमारी आहे, तकलीफ़ आहे, ऐं मथे में सूर आजीवन रहंदो। अगरि ठीकु करणो अथव त दवा हिकिड़ी अथव। कहिड़ी? कि मान सरोवर आहे जेको कैलाश पर्वत ते, मान सरोवर में जेके हंस रहंदा आहिनि, उन्हनि मां कोई 2 हंस तव्हां पकड़े अचो, उनखे पहिरियों मारणो पवंदो, पोइ उन्हनि जे शरीर मां हिकिड़ी दवा ठहंदी, लेप ठहंदो, उहो लेप मथे ते लॻाईंदव त तव्हां ठीकु थी वेंदव। चओ हरे राम। बसि इहो ई उपचार अथव, इहा ई दवा अथव, ॿी कोई दवा कोन्हे। राजा चयो, भाई मां त राजा आहियां, मां त कुझु बि करे थो सघां। सैनिकनि खे आज्ञा ॾिनी, वञो भाई मान सरोवर, घणा बि ॾींहं लॻनि, बिना हंसनि जे वापसि न अचिजो, न त ठीकु न थींदो। उहे बि आज्ञा पालन करे विया। ले दे के काफ़ी ॾींहंनि जी यात्रा रही, मान सरोवर ताणी कीअं बि करे पहुता। चओ हरे राम। और ॾाढो विशाल सरोवर, उते काफ़ी हंस हुया। त उन्हनि सैनिकनि कोशिश कई, कुझु दाणा हथ में रखिया कि भाई उहो खाराइण सां मतां मान सरोवर जा जेके हंस आहिनि उहे साम्हूं अचनि त असां पकड़े वठूं। उन्हनि कोशिश कई, पर उहे हंस बि ॾाढा चालाक हुया, उहे बि ॾाढा बुद्धिमान हुया। चओ हरे राम। उन्हनि खे बि ज्ञान हुयो, उहे साम्हूं न पिया अचनि। वेशभूषा ॾिसी करे उहे साम्हूं न अचनि। भई त कोई सैनिक आहिनि, पक पकड़ण ई आया हूंदा, कोई हिंसा जो कम ई करण आया हूंदा। कोई सरोवर जे साम्हूं ई न वञे, किनारे ते न वञे हंस। 2-3 ॾींहं गुज़री विया, उन्हनि खे कोई हंस न मिलियो। त उन्हनि नज़ारो ॾिठो कि सरोवर जे हिकु किनारे ते वेही करे कुझु संत भॼन था कनि, कीर्तन था कनि, प्रभु जो नाम था जपनि। ऐं जेॾी महिल संत अची कीर्तन था कनि त सभई हंस वञी करे किनारे ते बीह था रहनि, संतनि जे शरण में वञी करे उते बीह था रहनि। पोइ कोई हंस ॾिसनि था कि प्रणाम बि थो करे संतनि खे, उन्हनि जे हथ खां दाना बि था वठनि। चओ हरे राम। इहो नज़ारो जॾहिं उन्हनि ॾिठो त चयूं, ॾिस भाई, असांजे साम्हूं नथा अचनि, असांजी वेशभूषा ॾिसी करे, ऐं संत कीर्तन था कनि त सभई हंस होॾे था हली वञनि। पोइ हिकिड़े सैनिक दिमाग़ ॾिनो, चयो हिकु कमु कयो, सुभाणे तव्हां बि संतनि जो भेष धारण करे अचो। सभई असां बि संतनि जो भेष धारण था कयूं, पोइ असांजे साम्हूं बि हली ईंदा। इहो बि बढ़िया आहे भाई। हाणे सभु सैनिक सोचो कहिड़ो नज़ारो हूंदो भाई। भाला खणी पहिरियों आया हुया, हाणे भाला हटिजी विया, हाणे गेंदन तिलक लॻाए, कंठी तुलसी माला पाए करे बढ़िया, ऐं सभई मान सरोवर जे साम्हूं पहुता। चओ हरे राम। दाना बि हथ में खणी विया, थोड़ी देरि जे लाइ उन्हनि कीर्तन बि कयो, भगवान जो नाम बि जपियो, भाई गोविंद बोलो हरि, राधा रमण हरि। 10-15 मिंट कीर्तन बि थियो उते बढ़िया, इन ई बहाने कीर्तन करे वरितो उन्हनि। ऐं हंसनि खे ॾिठो त हंस साम्हूं अचनि था। त 2 हंस हुया, ॾाढी सुंदर घटना। 2 हंस हुया, उहे पहचाने विया। चओ जय श्री कृष्ण। ॻाल्हाइण लॻा कि ॾिस उहो ई अथई सैनिक, ॿिया कोई कोन्हे। कल्ह सैनिक जेके पंहिंजी भूषा में आया, वेशभूषा में, अॼु संतनि जे वेश में आया आहिनि। ॾाढा चालाक आहिनि। हंस सुञाणे विया, पर उन्हनि में हंसनि में बि एॾी निवड़ता हुई, चवनि पिया आया बि त संत वेश में आहिनि, प्रणाम त करणो पवंदो। चओ हरे राम। ॿिए चयो, अरे भाई तोखे ख़बर आहे जॾहिं हे सैनिक आहिनि, कोई हिंसा जो ई कमु करण आया हूंदा, पकड़ण आया हूंदा, पोइ बि चए थो, चयो न असांजो जेको धर्म आहे, छो जो आया संत जे चोले में आहिनि, ख़बर आहे ठग आहिनि, ख़बर आहे भाई सैनिक आहिनि, नाटक था कनि, दिखावो था कनि, बनावटी आहिनि, नकली आहिनि, पर असांजी श्रद्धा त संतनि में असली आहे। चओ हरे राम। प्रणाम त असांखे करणो पवंदो। ओ हंस झुकयो, जीअं प्रणाम कयो त उन्हनि पकड़े वरितो। चओ हरे राम। पकड़े वरितो। 2 हंसनि खे उन्हनि पकड़े वरितो, पकड़े करे सिधो राजा वटि खणी आया। भगवान इहो भाव ॾिठो त भगवान न रही सघिया। चओ हरे राम। वैकुंठ छॾे भगवान हली आया हिकिड़े हकीम जे रूप में, अची करे सिधो राजा वटि दस्तक ॾिनी भगवान।
राजा पुछियो हकीम साहब छा थियो, काथों आया? चई मां ॾाढो परियों खां आयो आहियां, मूंखे ख़बर मिली आहे कि तव्हांखे मथे में ॾाढो सूर आहे, तकलीफ़ आहे, कोई बीमारी आहे, ऐं तव्हां हुनजे लाइ हिंसा था कयो, हंसनि खे मारियो था। हा भाई दवा उन मां ठहंदी? चई मूं वटि दवा अथव। भगवान चवनि था मूं वटि दवा अथव, हे लेप भगवान ॾिनो, हे लॻायो, तव्हांखे आराम थी वेंदो। मुंहिंजी हिकिड़ी वेनती, तो हिन हंसनि खे छॾे छॾिजो, हे जेके हंस आया आहिनि हिननि खे छॾे छॾियो, ठीक थी वेंदो पक। हा तव्हां लेप त लॻायो, थोड़ी देर में तव्हांखे आराम थी वेंदो। राजा खे लेप लॻायो वियो जेको भगवान ॾिनो, भगवान तो अंतर ध्यान थी विया, थोड़ी देर में राजा ठीक थी वियो, सॼी तकलीफ़ गायब। वो ॻोल्हण लॻो राजा, अरे उन हकीम खे सॾु कयो भाई, वैद खे सॾु कयो, काॾे वियो काॾे वियो? त हंस खिलण लॻा, हंसनि आवाज ॾिनी भाई, चओ हरे राम। मान सरोवर जा हंस आहिनि, उन्हनि आवाज ॾिनी कि राजा कंहिंखे तो ॻोल्हे भाई? चई अरे वो हकीम वैद जेको जे मूंखे ठीकु कयो, वो काथे आहे? अरे चयूं वो कोई हकीम वैद कोन्हे भैया, तोखे छा थो लॻे वो संसार जो हकीम वैद आहे? वो सभिनीनि खां वॾे में वॾो डॉक्टर भगवान वैकुंठ छॾे तो वटि आयो। राजा जॾहिं ॿुधियो त राजा पुछियो भगवान मुंहिंजे लाइ आया? चई तुंहिंजे लाइ न, असांजे लाइ आया। चओ हरे राम। तुंहिंजे लाइ छाजे लाइ ईंदा? तूं हिंसा तो करे पंहिंजे सुख सुविधा जे लाइ, पंहिंजो पाण खे ठीकु करण जे लाइ, पंहिंजे शरीर खे स्वस्थ करण जे लाइ ॿिए जो शरीर कटण हलियो ऐं तोखे भगवान ईंदा तुंहिंजे लाइ? भगवान असांजे लाइ आया, छो जो असां संत वेश में जेके ही नकली ठग बणिजी बि आया, उन्हनि खे बि असां प्रणाम कयोसीं, त भगवान उहो श्रद्धा ॾिसी आया, उहो विश्वास ॾिसी आया। चओ हरे राम हरे कृष्ण। यादि रखो भगवान इन लाइ न ईंदा कि तव्हां कंहिं वॾे संत जा सेवक बणिजी वियो, वॾे सेवक जा साधक, वॾे कोई महात्मा जा साधक बणिजी वियो, न न, भगवान इहो ॾिसी न ईंदा। भगवान इहो ॾिसी ईंदा कि तव्हांजी श्रद्धा कीअं हुई, विश्वास कीअं हुयो, भरोसो कीअं हुयो भाई। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण।